व्लादिमीर पुतिन 1999 ईस्वी खां रूस ते हुकुमरानी करे रहियो आहे। Vladimir Putin, 17 years and the most powerful man in the world. 1990 ईस्वी धारे पुतिन सोवियत यूनियन जी ॻुझी एजेंसी KGB लाइ जर्मनी में कमु करे रहियो। 1991 में सोवियत यूनियन जे टुटण बाद कम्युनिस्ट हुकूमत जे असर हेठि हलंदड़ 45,000 खां वधीक कंपनियूं विकिरो कयूं हुयूं। उहे कंपनियूं रूस जे चंद अमीर माण्हुनि मुल्ह वठी छॾियूं। ॿियनि लफ़्ज़नि में उहे चंद माण्हू कंपनियुनि जे मालिक हुजण सां गॾु ॼण त रूस जा मालिक बणिजी विया ऐं उहे माण्हू रूसी अशराफिया जे नाले सां मशहूर थिया। रूसी सदर बोरिस येल्सिन जा अमेरिका सां सुठा लाॻापा हुजण सबबि रूस में हिन जी मक़बूलियत तमामु घटि हुई, पर तंहिं बावजूद रूसी अशराफिया सां हिन जा तालुक सुठा हुआ ऐं बोरिस येल्सिन रूस ते हुकूमत कंदो रहियो। 1991 ईस्वी में पुतिन KGB छॾण खां पोइ सेंट पीटर्सबर्ग जो डिप्टी मेयर मुक़ररु थियो। डिप्टी मेयर जे दौरान हिन पंहिंजे KGB जे पुराणनि साथियुनि खे नवाज़णु शुरू कयो। रूस में मौजूदु ॾोहारी तंज़ीमुनि सां हिन राब्ता वधाया ऐं मनी लॉन्ड्रिंग पिणु कंदो रहियो। पुतिन जे गैर क़ानूनी कमनि ऐं ॾोहारी सरगर्मियुनि सबबि ही जल्द रूसी अशराफिया जो पिणु मनपसंद माण्हू बणिजण लॻो। रूसी अशराफिया जे दबाव सबबि सदर बोरिस येल्सिन पुतिन खे रूस जो वज़ीर आज़म मुक़ररु करे छॾियो ऐं मज़े जी ॻाल्हि त उन वक़्तु पुतिन जी मक़बूलियत रूस में सिर्फ़ 2% हुई। पुतिन जे वज़ीर आज़म थियण जे सिर्फ़ चंद ॾींहंनि खां पोइ मॉस्को समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बम धमाका थियण लॻा। रूसी मीडिया ते सदर बोरिस येल्सिन बजाए पुतिन खे लीडर करे पेश कयो वियो ऐं पुतिन दावा कई त उहे धमाका चेचनिया जे आज़ादी पसंदनि कया आहिनि। पुतिन ऐलान कयो त उहे चेचनिया जे आज़ादी पसंदनि ख़िलाफ़ जंग कंदो ऐं पोइ रूसी फ़ौज चेचनिया ते हमिलो कयो, जंहिं जे नतीजे में 90,000 खां वधीक चेचन क़त्ल कया विया। पुतिन जंहिं जी मक़बूलियत अॻे 2% हुई, पर ओचितनि बम धमाकनि ऐं रूसी मीडिया जे प्रोपेगेंडा सबबि उहा सिर्फ़ 2 महीननि में 45% थी वई। बाद में रूसी अशराफिया जे हिक मेंबर पारां पेश कयल रिपोर्ट मूजिबि मॉस्को समेत ॿियनि जायुनि ते धमाका चेचनिया जी तंज़ीम न पर रूसी ॻुझी एजेंसी FSB कया हुआ त जीअं पुतिन जी मक़बूलियत में इज़ाफ़ो कयो वञे। पुतिन जे वज़ीर आज़म थियण खे अञा सिर्फ़ 4 महीना मस थिया हुआ त दिसंबर 1999 ईस्वी ते रूसी सदर बोरिस येल्सिन रूसी अशराफिया ऐं ॻुझी एजेंसी FSB जे दबाव सबबि इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं ईअं पुतिन मुल्क जो सदर मुक़ररु थी वियो। तोड़े जो अॼु पुतिन रूस जो मक़बूल तरीन अॻुवाण आहे, पर पुतिन जे उन कामयाबीअ पोयां अवामी ख़िदमत खां वधीक मीडिया जी प्रोपेगेंडा ॻुझनि इदारनि तोड़े रूसी अशराफिया जी मदद शामिल आहे, जन हिक एजेंट खे मुल्की सदर बणाए छॾियो।